वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब दुबई में IMF जी मैनेजिंग डायरेक्टर क्रिस्टालिना जॉर्जिवा जी मुलाकात सूमर ॾींहुं वर्ल्ड गवर्नमेंट समिट जे मौक़े ते मुलाकात थी। IMF ऐं हुकूमती सुधारनि ज़रिए हासिल थींदड़ मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम बाबति ॻाल्हियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त हू मौसमियाती तब्दीली जे चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिंध में ॿोॾि सबबि लखे माण्हू बेघर थिया। मौसमियाती तब्दीली जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रूरी आहे। सिहत ऐं तालीम जे शोबे में ख़ानगी शोबे खे अॻिते आणणो पवंदो। बहितरीन मयार जे इदारनि मां तालीम ऐं तहक़ीक़ जे मैदान में कामयाबी मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी ऐं मुआशी मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची रहियो आहे। तुर्क सदर सां गॾु आला सतही वफ़द बि हूंदो। दौरे दौरान केतिरनि ई अहम मुआहिदनि ऐं MOUs ते बि सयूं थियण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं तुर्क सदर आला सतही स्ट्रेटेजिक जे ऑपरेशनल काउंसिल जी 7थे इजलास जी गॾियल सदारत कंदा। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला जी व्हाइट हाउस आमद। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात। गज़ा ऐं ख़िते जी मौजूदा सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾेवट। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त हू गज़ा खे ख़रीद न पिया कनि। गज़ा खे अमरीकी इंतज़ामिया जे मातहत वठंदा। इसराइल सां ओलहंदे किनारे जो अलहाक़ बि थींदो। उर्दन ऐं मिस्र में ज़मीन जा कुझु हिसा आहिनि जिते फ़लस्तीनी हिफ़ाज़त सां रही सघनि था। शाह अब्दुल्ला चयो त हू ख़िते में अमन ऐं ख़ुशहाली जा ख़्वाहिशमंद आहिनि। ट्रंप जी हिमायत उन जे मक़सद लाइ कंदा। हाणे मिस्र तरफ़ ईंदड़ मंसूबे जो इंतज़ारु करणु घुरिजे। ट्रंप सां मुलाक़ात में गज़ा मां फ़लस्तीनी लड़-पलाण खे रद्द कयो। फ्रांसीसी सदर इमानुएल कैमरून अमरीकी सदर जी गज़ा सां लाॻापियल मंसूबनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त 20 लख माण्हुनि खे उहो नथो थी सघिजे त अवां कंहिं ॿिए हंधि हलिया वञो। फ़लस्तीनियुनि ऐं संदनि अरब पाड़ेसरनि जी इज़त ऐं एहतराम जो ख़्यालु कयो वञे। हीउ रियल एस्टेट ऑपरेशन न, हीउ सियासी ऑपरेशन आहे। सिविलियन खे निशानो बणाइण वारो एॾो वॾो ऑपरेशन दुरुस्त न आहे। रोहिड़ी जे शहज़ादो पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान क़तल। हथियारबंदनि कलीम हैदर शाह खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। छाछरे वेझो ॻोठ कानिके में नौजवान ऐं नारी जा खूह मां लाश हथ। ॻोठाणे जो चवणु आहे त केवल कोल्ही ऐं नारी भागु कोल्ही मुबैना तौरु खूह में टपो ॾेई आपघात कयो आहे। ऐं पाकिस्तान ॾखण अफ्रीका में अहम दंगल। नेशनल स्टेडियम कराची में थी रहियो आहे। फातह टीम फाइनल में जाइ ठाहे जुमे ॾींहुं ट्रॉफी लाइ न्यूज़ीलैंड सां मुक़ाबिलो कंदी। क़ौमी टीम में 2 तब्दीलियूं। सऊद शकील ऐं मोहम्मद हसन टीम में शामिल।